काफ़ी माण्हू शिकायतूं कंदा आहिनि त असांजे घरनि में तंगियूं जेके आहिनि उहे ख़तमु नथियूं थियनि। को हिकिड़ो नुक़सानु थिए थो, उन जो मस भरपाउ थिए थो त को ॿिए शइ जो नुक़सानु थी वञे थो। माना असां उन मुश्किलात जे दायरे में जहिड़ो इर्द गिर्द घुमंदा रहूं था, त उन जे लाइ को अमल अहिड़ो का वज़ीफ़ो या का तस्बीह मां चाहींदसि त उन हवाले सां बयानु इन जे लाइ हिकिड़ो त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त असदक़तु रद्दुल बला, सदको मुसीबत खे टारींदो आहे। सुभान अल्लाह। त जेकॾहिं ईअं न आहे ज़रूरी त तव्हां सदको जेको आहे को ॿकर ॾियो या तव्हां का महांगी शइ जंहिंजी तव्हां में ताक़त ई न आहे, तव्हां जॾहिं घर मां निकिरो था न, जेको ज़रूरतमंद हुजे, ख़ासि तौरु इन ते बि गुज़ारिश अपील कबी त जेके ही आदि पेनूं आहिनि न, इन्हनि खे ॾियण जे बजाए तव्हां जेको ज़रूरतमंद आहे सफ़ेद पोशाक कंहिं तरीक़े सां उन ते पहुचायो। बिल्कुलु सही। त सदको बलाउनि खे मुसीबतुनि खे टारींदो आहे। तव्हां में 10 रुपए जी ताक़त आहे न, त रोज़ाना तव्हां 10 रुपया बि सदको ॾियो। सही। मिसाल सैलानी जा स्टॉल लॻा पिया आहिनि, तव्हां उते वञी 10 रुपया उन बॉक्स में विझी छॾियो, या कंहिं मस्जिद खां गुज़रिया आहियो या कंहिं मदरसे खां गुज़रिया आहियो त उते तव्हां सदके जी नीयत सां तव्हां उते विझी छॾियो, उन बॉक्स में विझी छॾियो। त इन सदके ॾियण जे करे अल्लाह ताला मुसीबतुनि खे टारींदो आहे, तव्हां जूं परेशानी दूर थी वेंदी। जी हा। ऐं ॿियो इहो त कंहिं बि नमाज़ खां पोइ जॾहिं तव्हांखे वक़्तु मिले त तव्हां हिकिड़ी तस्बीह ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन इहा पढ़ो। इंशाअल्लाह अज़्ज़ व जल ईंदड़ मुसीबतुनि खां अल्लाह ताला सभिनि मुस्लमाननि खे महफ़ूज़ फरमाए। आमीन जी आमीन। माशाअल्लाह माशाअल्लाह मुफ्ती साहब ॾाढो सुठो ज़िक्र थी वियो।